अपडेट क्यों पे आमा के पंगरियो खंजी ते एचआरजेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद उर्स मुताबिक अट्टे जे वधंदड़ अगन खिलाफ आवाम जो एहतजाजी मुज़ाहिरो। चावल दाल जो अटो मिली रहियो आहे पंगरे शहर में 65 रुपया किलो, गेहूं मिली रहियो आहे असांखे 260 रुपया किलो। गरीब माण्हू सुबुह खां शाम ताईं वीचारो मज़दूरी ते करे उनखे मिलंदा 400 रुपया। ऐं घर में अगरि 8 भाती खाईंदा त अटो वठे या बोल भाॼी वठे या गेहूं वठे या छा वठे वीचारो। गरीब माण्हू ख़ुदकशी करण लाइ तयारु आहे। हिते असां वटि हर शइ जो ज़ुल्म आहे, केरु पुछण वारो न आहे। असांजी सिधो हुकूमत खे असां अर्ज़ु था करियूं त असां ग़रीबनि लाइ कुझु न कुझु कयो वञे, कोई सस्ताई कई वञे। हाँ 70-80 रुपया किलो अटो, चावरनि जो 60 रुपया 65 रुपया किलो अटो। गरीब माण्हुनि खे वीचारनि ॻाल्हि सची आहे, अगरि रोज़गार 300-400 रुपया ॾियारी सघे थी, 8 ॾींहं वांदा रहनि त उन हिसाब सां वीचारा छा कनि, त माना गरीब माण्हू हिते पंगरे शहर में परेशान। चकी मालकान ने दुकानदार जी मिली भगत जे करे आवाम जो जीअण जंजाल थी वियो। उन्हनि वज़ीर आला ऐं सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कयो एक्शन खणी अटे जा रेट हुकूमत जे तय कयल रेटनि ते अमल करायो वञे। एचआरजेडीओ न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआरजेडीओ न्यूज़।